ख़ुशी जो ॾींहुं आहे, ईद जो ॾींहुं आहे। असां पुछो त असांजे जियापे जो ॾींहुं आहे। असीं अॼोके ॾींहंनि ते अहिड़नि ॾींहंनि ते असीं महसूसु कंदा आहियूं ऐं महसूसु कराईंदा आहियूं त असां दुनिया जी सुधरियल क़ौम आहियूं, असां दुनिया जी वॾी क़ौम आहियूं, असां सिंध जी सुलझियल वारा क़ौम आहियूं, उहा इल्मु अदब रखंदड़ क़ौम आहियूं, उहा तहज़ीब रखंदड़ क़ौम आहियूं, उहा कल्चर रखंदड़ क़ौम आहियूं जेका सदियुनि खां वठी पुरामन क़ौम रही आहे। हिन धरतीअ तां कंहिं बि मुल्क ते हला न कई वई आहे। एतिरी ख़ुशहाल इहा धरती, उनजो कल्चर, उनजी तहज़ीब अॼु बि असां वटि मौजूदु आहे। इन हवाले सां असीं ॾाढा शाहूकार आहियूं। मुंहिंजे भाउ ग़ुलाम नबी चौहान इन रिवायत खे बरक़रार रखियो आहे और सम्झां थो त इहा तमामु वॾी ॻाल्हि इन करे त सुठी सोच सुठे अमल खे जनमु ॾींदी आहे ऐं सुठा अमल जेके आहिनि उहे क़ौम खे जीआरींदा आहिनि। इहा सम्झां थो त हीअ कोशिशि जेका ग़ुलाम नबी जी आहे इहा क़ौम खे जीआरण जी कोशिशि आहे ऐं असां सभिनी खे हिकिड़ी अहसासु जाॻाइण जी सोच आहे। इन हवाले सां ग़ुलाम नबी खे मुंहिंजे भाउ खे वाधायूं ऐं चौहान इतिहाद जे समूरे सत खे वाधायूं जंहिं कोशिशि वरिती ऐं हिन अमल में शामिलु थिया। ऐं थोरा हिते सभिनी दोस्तनि जो आख़िरी ॻाल्हि इहा त वचन करियो, पंहिंजे दिलि में वचन वारे छॾियो त हर ॾिहाड़ो असांजो कल्चर जो ॾिहाड़ो आहे, हर ॾिहाड़ो असांजो तहज़ीब ॾिहाड़ो आहे, हर ॾिहाड़ो अजरक जो ॾिहाड़ो, हर ॾिहाड़ो टोपीअ जो ॾिहाड़ो आहे। इन करे जेकॾहिं सकाफ़त खे ज़िंदा रखंदो त तव्हां ज़िंदा रहंदो, तव्हांजी सुञाणप ज़िंदा रहंदी, तव्हांजी अलामत ज़िंदा रहंदी, तव्हांजी सिंध ज़िंदा रहंदी। अलाह करे सभु